अस्सलाम वालेकुम सर। हाँ अदा सर केड़ा सलाम कड़ा हलन खुश आयो मज़े में ज़ोर पचास वियो प्लीज़ थैंक यू सर। कड़ा हलन खुश आयो मज़े में ज़ोर अल्लाह करम सर। कीअं अचण थियो सर वो तव्हां चयो न त जेको आहे तव्हांजो कमु थी वेंदो JST लाइ। हा यार वो तव्हां जेको लिफ़ाफ़ो मोकिलियो उहो तव्हांजो हुयो हा 12 लख में चयो न तव्हां कमु थींदो। ईअं त न चओ पापा इहे माण्हू बीठा आहिनि को ॿुधी वठंदो ईअं त न चओ न पापा हाणे तव्हां। सर मां दुकानु खपायो पंहिंजो सर। बाबा तव्हां छा बि खपायो पर पैसा एतिरा हुआ जेको हिन मां रुगो चांहि ऐं पाणी थी सघियो। सर मुंहिंजो दुकानु खपी वियो आहे मूंखे। बाबा मूं त इहो तव्हांखे न चयो त तव्हां का शइ खपाइजो दुकानु खपायो या घरु खपायो या गाॾी खपायो मूंखे त पंहिंजा 20 लख खपिया थिए। सर मूं तव्हांखे चयो 20 लखनि जो तव्हां वरी पोइ पंहिंजी बि हलाई। सर ॾिसो ग़रीब माण्हू आहियां नौकिरी मूंखे ॾियो। ॾिसो हाणे मां टेस्ट में चलो मार्कूं मुंहिंजूं घटि आहिनि 32 आहिनि सही आहे। तव्हां चओ पिया 30 खां मथे खणो को मसइलो कोन्हे 32 खयूं न मां। बाबा 32 त हाणे तव्हां सम्झो था 32 त किथां अॼुकल्ह किथे थो हले 32 जो यार घटि में घटि 40 त घटि में घटि हूंदी आहिनि न त असां हुननि खे कंहिंखे अॻियां कुझु खारायूं पैसा त न कुझु नौकिरी बि मिली सघे तव्हांखे। 32 खां 12 लख बि त ॾिना सर। अरे 12 लख में बाबा अॼुकल्ह थिए छा थो मुंहिंजा मथां। तव्हां चओ मुंहिंजी आहे PR आहे मां 12 लख जो त बिल्कुलु आहे पर हाणे ॾिसो न अॼुकल्ह महांगाई बि केॾी आहे ऐं ॾिसो पिया त अॼुकल्ह मतिलबु माण्हू नौकिरियुनि लाइ गाॾियूं पिया विकिणनि घर पिया विकिणनि की असांखे खणी नौकिरी मिले ॿार खारायूं। मां बि त विकिणियो न सर दुकानु विकिणियो न मां सर पंहिंजो। दुकान मूं तव्हांखे छा चयो मूंखे खपनि 20 लख घटि में घटि ऐं तव्हां ॾेई विया आहियो 12 लख। हाणे मूंखे ॿुधाए 8 लख बाक़ी आहे मां किथां आणियां मूंखे बि त अॻियां ॾियणा आहिनि न पैसा। मूं वटि साईं सभु सफ़ा टोटल इहे 12 लख हुअव सर। मां सर पंहिंजो सभु कुझु अलॻि तलॻि खपाए आयो आहियां सर। बसि हाणे चओ त बाक़ी बुकियूं बचियूं आहिनि इहे खपायां हिकिड़ी किडनी खपायां बाक़ी ॿियो त मूं वटि कुझु कोन्हे। न त उनजो त खटाखट तव्हां खाई सघो था न उनजो त उहो त तव्हां लाइ बहितरु आहे। बाक़ी इहो आहे जो मूंखे त पैसा खपनि बुकियूं ऐं छा कंदोसि। पैसा सर कोन्हनि न ॿिया सर। बाबा ईअं कीअं मूंखे ॿुधाए न कमु थींदो। सर ईअं न कयो ॾिसो बाबा ॾिस अॼुकल्ह जो ॾिसो केॾी महांगाई बि लॻी पई आहे। अलाह जो कसम बाबा तव्हां ॾिसो बाबा ईअं न ईअं भला ईअं कयो भला हफ़्तो तरसी वरी मूंखां मिलो पोइ ॾिसूं था को हल कढूं था। बाक़ी इहो 12 लखनि में इहो इलाही ॾुखियो आहे। तव्हांखे खपे थी तव्हांखे नौकिरी खपे थी ऐं साईं वॾा बाबा बचा बुख ते अथव मुंहिंजा बाबा यार तव्हां ईअं कयो तव्हां सम्झो नथा मुंहिंजी ॻाल्हि। मां वॾो परेशान आहियां बाबा ईअं न थींदो मुंहिंजा मिठा तव्हां हफ़्तो तरसी अचो पोइ ॾिसूं था अलाह मालिक आहे अलाह मालिक आहे। उधर बि कोन थी मिले हाणे बाबा हाणे तव्हां छा कजे भला 5 रुपया कोन थो ॾिए चवंदा तो वटि नौकिरी कोन्हे तो वटि कारोबार कोन्हे तो वटि तोखे सुञे केरु ॾींदो। हफ़्तो 12 ॾींहं उधर बि छॾियो माई मिलियल हुई मंगणी थियल हुई उहा वठी आ खसे आ अरे भेण चवनि था भाउ तोखे नौकिरी कोन थी मिले तोखे छोकिरी किथां मिलंदी। साईं ईअं न कयो ॾिसो मुंहिंजी शादी जो सुवालु आहे। अच्छा हर हफ़्तो तरसी अचो मां ॾिसां कुझु तव्हां लाइ कुझु कयां थो मां। हफ़्ते में मां ख़ुदि खुशी न करे विझां टेंशन में। अलाह ख़ैर कंदो हफ़्ते में त मां मरी वेंदुसि। बाबा हाणे जान छॾ भला ॿिया बि माण्हू वेठा आहिनि उहो बि ईंदा जान छॾ साईं। बाबा 12 लख वरिता अथव साईं। बाबा मां मीडिया ते 12 लख खां वेझी त को मां मीडिया ते वेंदोमांव न छॾींदुमि तव्हांखे। बाबा मीडिया बाबा पुट मां न सिक्योरिटी यार इनके बाहर कर यार हरो बोलो यार ता कसम ता हरो बोलो जान ता खायो यार दुकान वठी खपाए वरी ते साहब तंग तो करी हल बाबा हल यार पैसा बणियो बेइज्जती बाबा पोइ हफ्ते का